वालेकुम दोस्तों, आउं तव्हांजो पंहिंजो दोस्त जीवत कुमार हाज़िर थियो आहियां अॼु हिकु वरी नए क्लास सां गॾु, जंहिंमें असीं सिखंदासीं त इंग्लिश में पार्ट ऑफ स्पीच घणा आहिनि ऐं सिंधी में उन्हनि पार्ट ऑफ स्पीच यानी ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि खे छा चयो वेंदो आहे। गुज़िरियल 3 लेक्चर असीं पढ़ी चुका आहियूं, जंहिंमें पहिरियों लेक्चर हो असांजो अखरनि ते ऐं उनखां पोइ हो लफ़्ज़ ते ऐं लफ़्ज़ खां पोइ हो जुमिले ते। जेकॾहिं तव्हां उहे लेक्चर न ॾिठा आहिनि त डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक ते वञी करे तव्हां उहे लेक्चर ॾिसी सघो था, ताकी तव्हां बुनियादी जेका ग्रामर आहे सिंधी टू इंग्लिश या इंग्लिश टू सिंधी उनखे सम्झी सघो। सो अॼु जो पंहिंजो लेक्चर आहे पार्ट ऑफ स्पीच। हाणे पार्ट ऑफ स्पीच जे बारे में ॾिसंदासीं में छा चयो वञे थो। इन इंग्लिश ग्रामर, पार्ट ऑफ स्पीच आर द कैटेगरीज इनटू व्हिच वर्ड्स आर क्लासिफाइड बेस्ड ऑन देयर फंक्शंस इन अ सेंटेंस। चवे थो त इंग्लिश ग्रामर मुताबिक़ जेको आहे पार्ट ऑफ स्पीच जेके आहिनि या लफ़्ज़नि खे जेको आहे अलॻि अलॻि करे दर्जाबंदी कई वई आहे, जेको जुमिले में उन्हनि जे कम ते या उन्हनि जो जेको फंक्शन हूंदो आहे उन मुताबिक़ रखियो वेंदो आहे। मतिलबु त पार्ट ऑफ स्पीच जेके आहिनि अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके मुख़्तलिफ़ कैटेगरी या जेको आहे जुमिले में जी उन्हनि जो इस्तेमालु हूंदो आहे, त पोइ असीं उन्हनि खे उन मुताबिक़ जेको आहे सुञाणे सघंदा आहियूं। हाणे पार्ट ऑफ स्पीच घणा आहिनि इंग्लिश में? नाउन, प्रोनाउन, एडजेक्टिव, वर्ब, एडवर्ब, प्रीपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन। हाणे ॾिसंदासीं सिंधी में जेके आहिनि उहे कीअं आहिनि। ॻाल्हाइण जा लफ़्ज़ इसम, ज़मीर, सिफ़त, फ़ेल, उनखां अलावा ज़र्फ़, हर्फ़ जर, हर्फ़ जुमिलो, हर्फ़ निदा। हाणे कुझु जेके माहिर आहिनि ॿोली जा उहे चवनि था त पार्ट ऑफ स्पीच टोटल 9 आहिनि। आर्टिकल ए एन द खे बि उहे पार्ट ऑफ स्पीच तस्लीम कंदा आहिनि, पर कुझु जेके आहिनि उहे चवंदा आहिनि त इहे आर्टिकल जेके आहिनि पार्ट ऑफ स्पीच जो हिसो न आहिनि। सो उनजे करे जेको आहे मूं हिते 9 न ॼाणाया आहिनि, टोटल 8 पार्ट ऑफ स्पीच ॼाणाया आहिनि, जेको आहे अॻिते हली पाण पढ़ंदासीं। सुभाणे जेको लेक्चर हूंदो उनमें पाण पढ़ंदासीं नाउन जे बारे में, त नाउन छा हूंदो आहे, नाउन जा क़िस्म केतिरा आहिनि ऐं उनखे वधीक जेको आहे गहराई सां सम्झण जी कोशिशि कंदासीं। त नाउन जेके सिंधी में इसम चयो वञे थो, प्रोनाउन जेके सिंधी में ज़मीर चयो वञे थो, एडजेक्टिव जेके सिफ़त चयो वञे थो, वर्ब जेके फ़ेल चयो वञे थो, एडवर्ब जेके ज़र्फ़ चयो वञे थो, प्रीपोजिशन जेके हर्फ़ जर सम्झो वञे थो, ऐं प्रीपोजिशन खां पोइ कंजंक्शन जेके हर्फ़ जुमिलो चयो वञे थो, इंटरजेक्शन जेके हर्फ़ निदा सम्झो वञे थो। सो अॼु हो ही अहम लेक्चर पार्ट ऑफ स्पीच जे बारे में। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो। ईंदड़ लेक्चर में वरी मिलंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।